नाज़रीन, फैज़गंज में हलंदड़ लॉकडाउन दौरान फनकारी मौसीकार तबको बुखू काटण ते मजबूर आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अमरशर। नाज़रीन, असां हींअर फैज़गंज तालुके जे उन्हनि फ़नकारनि वटि मौजूदु आहियूं जिन न सिर्फ़ु सिंध पर मुल्क जो बि ॾेह परॾेह में नालो रोशन कयो आहे। पर वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त लॉकडाउन जे दौरान उहे सभई फ़नकार बुखूं काटण ते मजबूर आहिनि, फाका कशी ते मजबूर आहिनि, छो जो लॉकडाउन जे करे शादियूं प्रोग्राम सभु कुझु बंदि आहे। अचो त उन्हनि इन तालुके फैज़गंज जे सुरीलनि फ़नकारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जा कहिड़ा ॾुख तकलीफ़ूं आहिनि। इन लॉकडाउन जे करे माना राग बंदि थी आहे त उन्हनि जे ईअं सम्झो त माना चुल्ह ई उजामी वई आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजो राग जो शौक़ु आहे, असांखे ॿियो रोज़गार बि आहे, वक़्तु कढी था वञूं। बाक़ी जेके फ़नकार आहिनि जिन जो गुज़र इहो आहे उन्हनि खे तमामु घणी मुश्किलातूं आहिनि। असां माना इहा रिक्वेस्ट था कयूं, अर्ज़ु था कयूं गवर्नमेंट खे त जीअं ॿिया कारोबार खुली विया आहिनि, ट्रैफिक खुली वई आहे या रोड खुली विया आहिनि, कारोबार खुली विया आहिनि, दुकानूं खुली वियूं आहिनि, त एसएफ जे तहत महिरबानी करे फ़नकारनि जा राग ऐं प्रोग्राम बि खोलिया वञनि त जीअं हू पंहिंजे बच्चनि जो रोज़गार। त इहा आहे त फ़नकार माण्हू तगारी कोन खणी सघंदो, न का मज़ूरी कंदो। हिकु त पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजी मजबूरी आहे, मुंहिंजी नज़र न आहे। हिकिड़ो चङो भलो माण्हू हुजे त का ड्राइवरी करे, किथे को दुकानदारी करे, पर मां सभु कम खां महरूम आहियां। सम्झो ॻाइण खां सवाइ ॿियो मां को बि धंधो नथो करे सघां। त चौथो पंजो महीनो आहे, सभु प्रोग्राम बंदि आहिनि। अगरि जेकॾहिं को प्रोग्राम थिए थो, थोरो रुगो माना टेप जो आवाज़ थो अचे त पुलिस उते अची थी पहुचे त वारो कयो, बंदि कयो, छो कयो अथव। हाणे मूंखे ॿुधायो साईं, ॿिए हंधि शहर खुलिया पिया आहिनि, हर शइ लॻी पई आहे, फ़नकारनि ते भतनि ते रुगो पाबंदी आहे। हाणे मूंखे ॿुधायो त साईं असां वञूं त वञूं काॾे। मुंहिंजो वाल साहब मोहम्मद उर्स भट्टी उस्ताद अलगोज़ नवाज़ जेको हुयो दुनिया जो इंटरनेशनल फ़नकार हुयो ऐं हुन दुनिया जे 52 मुल्कनि में पंहिंजे फ़न जे ज़रिए सिंध जी सकाफ़त खे कल्चर खाते जे मतिलबु प्लेटफार्म तां हुन केतिरनि ई मुल्कनि में पाकिस्तान जी सिंध जी नुमाइंदगी कई ऐं तमामु बहितरीनु अलगोज़ नवाज़ हुयो। केतिरा ई उन एवार्ड मतिलबु उनखे मिलिया उन परफॉर्मेंस ते। ऐं हिन महिल इहा पोज़ीशन आहे जो असां मतिलबु लॉकडाउन अहिड़ो असांखे मतिलबु असांजी चेल अहिड़ी चिबी करे छॾी आहे जो असां फाका कशी करण ते मजबूर आहियूं। ऐं असांजो हिन महिल न को अहिड़ो को ॿियो को ज़रियो आहे कमाइण जो, न को कुझु अहिड़ो को आहे। असांजो गुज़र सफ़र इन ई मतिलबु फ़न ते, इन ई साज़ ते आहे जो प्रोग्राम बंदि लॻा पिया आहिनि, शादियूं मुरादियूं इहे बि बंदि लॻी पियूं आहिनि। हूअं त हर कारोबार खुलियल आहे, हर मार्केट खुलियल आहे, हर दुकानदार पंहिंजो कारोबार करे थो पियो। पाबंदी सिर्फ़ु फ़नकारनि ते आहे ऐं उन्हनि फ़नकारनि जो जेको आहे सो सॼो सिस्टम बंदि लॻो पियो आहे। मुंहिंजो वस वारनि खे इहा अपील आहे ऐं मां इहा घुर्ज कयां थो जीअं प्रोग्राम खोलिया वञनि। तव्हां फैज़गंज तालुके जे फ़नकारनि ऐं साज़ींदड़नि जूं ऐं शाइरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। अमरशर, मिरान टीवी, फैज़गंज।